अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। मोहतरम भाइरों, अल्लाह तबारक व तआला जे ख़ास फ़ज़ल ऐं मेहरबानी सां रमज़ान मुबारक जो महीनो जारी आहे ऐं ॿियो अशरो शुरू थी चुको आहे। अल्लाह तबारक व तआला हिन मुबारक महीने में ख़ासि तौर ते मुसलमाननि ते बेशुमार नेमतूं कयूं आहिनि। उन्हनि बेशुमार नेमतुनि मां चंद नेमतुनि जो आऊं हिन पंहिंजी मजलिस जे अंदरि ज़िक्र कंदुसि। हूअं बि हिन मुबारक महीने खे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहरुम मुबारकुन बरकत वारो महीनो सॾियो आहे। हिन मुबारक महीने जूं बरकतूं तमामु घणियूं आहिनि। मोमिन जे ईमान में बरकत थिए थी, मोमिन जे अमल जे अंदरि बरकत थिए थी, मोमिन जे रिज़्क़ जे अंदरि बरकत थिए थी। ॿियूं बि बेशुमार बरकतूं हिन मुबारक महीने जे अंदरि अल्लाह तबारक व तआला रखियूं आहिनि। पर ख़ासि तौर ते मुसलमान ऐं मोमिननि जे मथां अल्लाह तबारक व तआला ख़ासि जेके एहसान कया आहिनि उहे हिन महीने जे अंदरि उन्हनि जो मुख़्तसर ज़िक्र तव्हांजे साम्हूं आउं कंदुसि। पहिरियों इनाम, पहिरियों एहसान ऐं ख़ासि फ़ज़ल जेको मुसलमाननि जे मथां अल्लाह ताला कयो उहो इहो हो त अल्लाह तबारक व तआला हिन महीने जे अंदरि मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी बनायो। नबूवत जो ताज मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला पहिरायो ऐं नबी बनाए करे मोकिलियो। नबूवत जे मनसब, रिसालत जे मनसब ते अल्लाह तबारक व तआला फ़ाइज़ कयो त उन जे लाइ जंहिं महीने जो इंतख़ाब कयो उहो रमज़ान मुबारक जो महीनो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे हालात खां परेशान थी करे, दुनिया जा हालात उन वक़्तु अहिड़ा हुआ, हर तरफ़ शिरक हो, हर तरफ़ ज़ुल्म हो, हर तरफ़ ज़्यादती हुई, ना इंसाफ़ी हुई, हर तरफ़ गुनाह ॾाढो सो गाबो हो,
हर शइ पंहिंजे असल जाइ तां हटियल ऐं थिड़ियल हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सलीमुल फितरत हुआ, दुनिया जा इहे हालात ॾिसी करे परेशान थी वेंदा हुआ। कुझु तोशो ऐं सामान खणी करे पंहिंजे घरवारी उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां वठी करे तन्हाई में वञी करे गारे हिरा जे अंदरि गौरो फिक्र कंदा हुआ। अचानक जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिर थियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणु लॻो त इक़रा पढ़। पाण फरमायो मां अना बिकार आऊं पढ़ियल न आहियां। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम भांकुर पाए ज़ोर ॾिनो ऐं फरमाइण लॻा त पढ़। पाण फरमायो त आऊं पढ़ियल न आहियां। वरी जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम भांकुर विझी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ोर ॾिनो ऐं फरमायो त पढ़ इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ही आयतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गारे हिरा में नाज़िल थियूं। हिननि आयतुनि जे नाज़िल थियण सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत जे मनसब ते फ़ाइज़ कयो वियो ऐं गारे हिरा मां इहो सिज उभरियो जंहिं पूरी दुनिया जे अंधेरे खे रोशन करे छॾियो, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो त वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अल्लाह जे तरफ़ दावत ॾियण वारो अल्लाह जे हुकुम सां व सिराजम मुनीरा, रोशन सिज। जीअं सिज उभरे थो निकिरे थो पूरी दुनिया खे रोशन करे थो छॾे, अहिड़ीअ तरह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ताज पहिरे करे आया। अंधेरा गुमराही जा जेके पूरी दुनिया ते छायल हुआ, रिसालत जी इन रोशनी सां रोशन थी विया। पूरी दुनिया जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रहमत, सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो वियो हो। पर ख़ासि एहसान मुसलमाननि जे मथां ऐं मोमिननि जे मथां हो। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। अल्लाह तबारक व तआला फरमाए रसूल खे मूं रसूल बनाए करे मोकिलियो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, जेको नबियनि जो सरदार, इमामुल अंबिया, शाफ़ाए महशर, साक़ी कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी दुनिया ते मथां एहसान त हो ई, लेकिन ख़ासि तौर ते लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, मोमिननि जे मथां अल्लाह तबारक व तआला जो ख़ासि एहसान मोमिननि जे मथां जो अल्लाह तबारक व तआला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रसूल बनाए करे मोकिलियो। उन्हनि मां ई जंहिं अल्लाह जो आयतूं पढ़ी करे उन्हनि खे ॿुधायो पे वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि जे तज़किए नफ़्स कयो पे। इंसान जेके गुनाह जा आदि बणिजी चुका हुआ, इंसान जेके गुनाह जा आदि बणिजी चुका हुआ, अल्लाह तबारक व तआला जे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जूं इहे गंदियूं आदतूं कढी करे उन्हनि गुनाहनि जी जॻह ते नेकियूं इंसान जे मिज़ाज ऐं तबीयत ऐं आदतुनि जे अंदरि दाख़िल कयूं। तज़किए नफ़्स जेको आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो ऐं अल्लाह जे हुकुम सां किताबुल्लाह, अल्लाह जे किताब पढ़ी करे उन्हनि खे ॿुधाई पे, सेखारियईं पे, हिकमत जूं ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाई ऐं सेखारियईं पे। हे अल्लाह तबारक व तआला जो एहसान, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रसूल बनाइण जो एहसान रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कयो। ऐं इहो एहसान आहे, जंहिं इन एहसान खे क़बूल कयो, अल्लाह जो शुक्र कयो ऐं उन जो क़दर कयो, त यकीनन जन्नत में उहो इंसान दाख़िल थी वेंदो। कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नह,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त मुंहिंजी पूरी उम्मत जन्नत में दाख़िल थी वेंदे इल्ला मन अबा, मगर वो बदनसीब इंसान जंहिं जन्नत में दाख़िल थियण का इनकार कयो। क़ील मन यअबा या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केर बदनसीब इंसान है जेको जन्नत में दाख़िल थियण का इनकार करे। केर इंसान है जन्नत जेको ऐश जो घर है, जन्नत जिते मौत कोन है, जन्नत जिते दुख कोन है, जन्नत जिते पीरी कोन है, जन्नत जिते हम हुज़न कोन है। केर बदनसीब इंसान है जेको अहिड़े पाकीज़ा घर में दाख़िल थियण का इनकार करे त आऊं दाख़िल कोन थींदुसि। पाण फरमायो मन अताअनी दख़लल जन्नह, जंहिं मुंहिंजी इताअत कई उहो त जन्नत में दाख़िल थी वेंदो। वमन असानी, ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, मुंहिंजी इताअत न कई, मुंहिंजी पैरवी न कई, मुंहिंजी ॻाल्हि, मुंहिंजी सुन्नत, मुंहिंजी हदीस हुनखे पसंदि न आई, उहो इहो बदनसीब इंसान है जंहिं जन्नत में दाख़िल थियण का इनकार कयो। अबा, इनकार कई त आऊं जन्नत में दाख़िल कोन थींदुसि। मोहतरम भाइरो, ही अल्लाह जो एहसान है। इन एहसान के कबूल करण का पोइ, उन जी इताअत करण का बाद, रसूल जी इताअत करण का बाद ई जन्नत में इंसान दाख़िल थी सके तो। जन्नत दा जेके भी रस्ता वञनि था, सभई रस्ता मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, पैरवी ऐं इत्तबा खां थी करे पोइ वञनि था। जन्नत दा अहिड़ो को बि रस्तो कोन थो वञे जेको तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाईपास करे ऐं जन्नत में पहुची वञो। मुमकिन ई कोन है। ये अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे मथां एहसान कयो रमज़ान मुबारक के महीने जे अंदर। खुद अल्लाह तबारक व तआला फरिश्तन जे ज़रिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ही लफ्ज़ चवराया, मन अता मुहम्मदन फ़क़त अता अल्लाह। जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई, जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं पैरवी करी, फ़क़त अता अल्लाह, उन अल्लाह तबारक व तआला जी इताअत ऐं पैरवी कई। वमन असा मुहम्मदन, ऐं जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफरमानी कई, फ़क़त असल्लाह, उन बदनसीब इंसान पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे रब, पंहिंजे पालनहार जी नाफरमानी कई। मुहम्मदुन फ़र्क़ुम बैनन नास, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे विच में फ़र्क़ु करण वारो आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्क़ु करण वारो आहे। सही चाहे, ग़लत चाहे, हक़ चाहे, बातिल चाहे, गुनाह चाहे, नेकी चाहे, सच चाहे, कूड़ चाहे, जन्नत जो रस्तो कहिड़ो आहे, जहन्नम जो रस्तो कहिड़ो आहे, इहो फ़र्क़ु ऐं तफ़रीक़ केरु कंदो? मौलवी कंदो न, मुफ्ती कंदो न, मुर्शिद ऐं पीर जो इहो इख्तियार कोन्हे। कंहिं दानिशवर खे इहो इख्तियार कोन्हे मिलियो। इहो इख्तियार मिलियो आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिलियो आहे। मुहम्मदुन फ़र्क़ुम बैनन नास, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे विच में तफ़रीक़ ऐं फ़र्क़ु करण वारो आहे। बेशुमार मसइला, बेशुमार उलझनूं, बेशुमार जेके आहिनि मुंझल मुआमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सां हल थियल आहे। हिन दौर जे अंदर वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो तशकीक जो मसइलो आहे। तशकीक सम्झो था, दीन इस्लाम जे साधन अहकामनि में शक पैदा करणु। ख़ासि तौर ते मीडिया इहो कमु करे पई। मीडिया जे पुठियां वेठल चालाक ज़हन उहे इहो कमु करे रहिया आहिनि। मुल्हिद, दीन बेज़ार माण्हू, उन्हनि जे ज़रिए इहो कमु थी रहियो आहे।
इस्लाम जे अहकामनि जे अंदर दीन जे अहकामनि जे बारे में शुकूक व शुबहात पैदा कया पिया वञनि। इन शइ जो हल दीन ते इस्तकामत थी वञे, दीन ते दिल मुतमइन थी वञे, दीन ते दिल के यकीन पुख्ता यकीन ईमान मजबूत थी वञे। रस्तो कहिड़ो आहे? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जो रस्तो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुताले जो रस्तो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं ज़िंदगी जे पढ़ण खां बाद इहो ऐनल यकीन ऐं यकीन जी कैफ़ियत इंसान जे दिल जे अंदर पैदा थींदी। इमाम इब्न कसीर रहमहुल्लाह अल बिदाया व निहाया तारीख़ जे अंदर हिकु वाक़ियो नक़ल करे थो। इमाम इमादुद्दीन अल वासिती हू पंहिंजी ज़ुबानी इहो पंहिंजी कैफ़ियत बयान करे थो। चवे थो मुंहिंजे परवरिश ऐं तरबियत फ़लासफ़र इल्म कलाम इल्म मंतिक उन्हनि जे इर्द गिर्द मुंहिंजी तरबियत थी। इल्म कलाम फ़लसफ़ो लॉजिक इन्हनि जे अंदरि जेको आहे मुंहिंजी परवरिश थी। परवरिश थियण खां पोइ जेॾी महिल मूं पंहिंजे दिलि ॾांहुं नज़र कई, मुंहिंजी दिलि यकीन खां ख़ाली थी चुकी हुई। यकीन रखो अल्लाह तबारक व तआला जे दीन के अकल सां जिन बि परखण जी कोशिश कई उहे गुमराह थी विया। दीन ते ईमान आणणो आहे, क़ुरान ते ईमान आणणो आहे, हदीस ते ईमान आणणो आहे। क़ुरान के पंहिंजे अकल सां इंसान परखे कोन थो सघे, हदीस के पंहिंजे अकल सां इंसान परखे कोन थो सघे। वजह छा आहे? वजह इहा आहे त इंसान जो अकल महदूद आहे ऐं हर कंहिंजो अकल मुख़्तसर आहे। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला वधीक अकल ॾिनो, कंहिंखे घटि ॾिनो ऐं अकल जी लेवल हर वक़्तु हिकु जहिड़ी कोन थी रहे। 10 साल तव्हांजी अकल जी लेवल कुझु घटि हुई, हींअर अकल जी लेवल कुझु वधीक आहे। अकल कंहिं हिकिड़ी जॻह ते ठोस कंहिं हिकिड़ी जॻह ते बीही कोन थो सघे। क़ुरान त ठोस आहे, क़ुरान में जेको आहे तग़य्युर कोन थींदो। अल्लाह जा फ़ैसिला त अटल आहिनि, उहे उन्हनि जे अंदरि त तब्दीली कोन थींदी। उहे 900 साल पहिरीं बि उहे ई हुआ, हींअर बि उहे ई आहिनि, क़यामत ताईं उन्हनि जे अंदरि तब्दीली कोन थींदी। उहे त पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहिनि ऐं अकल पंहिंजी जॻह ते क़ाइमु कोन थो रहे। चवे थो मूं पंहिंजे दिलि जे अंदरि ॾिठो त दिलि यकीन खां ख़ाली थी चुकी हुई। मुतज़ब्ज़ब शुकूक व शुबहात इन दिलि जी कैफ़ियत में परेशान थी करे सूफ़ियनि वटि हलियो वियुसि। तसव्वुफ़ सूफ़ी जेके हुआ उन्हनि वटि हलियो वियुसि, लेकिन सूफ़ियनि वटि बि मुंहिंजे दिलि जो इलाजु कोन थी सघियो। पोइ मूं सफ़र शुरू कयो, दिमिश्क जे तरफ़ आयुसि। उते इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह उन जी मजलिस में वेठुसि। इत्तफ़ाक़ इहो हो त जंहिं वक़्तु पहुतुसि इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह उन जो जेको दर्स हो उहो इल्म कलाम ते हो। इल्म कलाम फ़लसफ़ो मंतिक ते दर्स ॾेई रहियो हो। चवे थो उन जी दर्स खां पोइ काफ़ी जेके ज़हन जे अंदरि उलझनूं हुयूं, जेके शुकूक व शुबहात हुआ, उहे त ख़तम थी चुका हुआ। पोइ जॾहिं दर्स ख़तम थी वियो, उन सां मुलाक़ात थी इमाम इब्न तैमिया सां। पंहिंजे दिलि ऐं पंहिंजो पूरो वाक़ियो उन जे साम्हूं रखियमि। उन मूंखे चयो बाक़ी सभु कुझु छॾे ॾे, सभु कुझु छॾे ॾे, हिकिड़ो कमु कर, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुतालो करणु शुरू करे छॾ। तुंहिंजे जेके दिलि जे अंदरि शुकूक आहिनि, जेके शुबहात आहिनि, बेयकीनी जी जेका कैफ़ियत आहे, इहा सभु कुझु तुंहिंजे ख़तमु थी वेंदी। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुताले सां। चवे थो मूं जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुतालो कयो, एतिरो त मुतालो कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हिन हिकिड़ो किताब लिखी छॾियो आहे। सभई जेके आहिनि शुकूक व शुबहात ख़तमु थी विया। हिन मौजूदा दौर जे अंदरि, इल्हादी दौर जे अंदरि ऐं मुल्हिद जेके शुकूक व शुबहात मीडिया जे ज़रिए सादा मुसलमाननि जे ज़हन जे अंदरि दाख़िल कनि था,
उन जो हल भी इहो आहे त मुसलमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो मुतालो कंदा त शुकूक व शुबहात उन्हनि जे ज़हन मां ख़त्म थी वेंदा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंदल दीन ऐं शरीयत ते उन्हनि जो ज़हन मुतमइन थी वेंदो। इहो एहसान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रसूल बनाए करे मोकिलण वारो एहसान अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जे महीने में कयो आहे। उन सां गॾोगॾु हिकु ॿियो एहसान अल्लाह ताला कयो, उहो रसूल बनाए करे मोकिलियईं त उनखे हिकिड़ी शइ ॾिनई, पंहिंजो कलाम क़ुरान मजीद। हीअ बि अल्लाह ताला जो एहसान कहिड़े महीने में थियो? रमज़ान मुबारक के महीने में। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, ए रमज़ान मुबारक जो महीनो जंहिंमें अल्लाह क़ुरआन के नाज़िल कयो, हुदल लिन्नास, पूरी इंसानियत जे लाइ हिदायत आहे, लेकिन ख़ासि तौर ते हिदायत हुदल लिल मुत्तक़ीन, जेके परहेज़गार मोमिन ऐं मुत्तक़ी इंसान आहिनि उन्हनि जे लाइ हे ख़ासि हिदायत आहे। सही मुस्लिम जी रिवायत के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमायो, हदीस कुदसी, इन्नमा बअस्तुक लिअब्तलियक, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक मूं तोखे रसूल बनाए करे मोकिलियो, लिअब्तलियक, ताकि तुझी आज़माइश करियां। सुभान अल्लाह। आज़माइश ऐं इम्तिहान हे बि अल्लाह जो अटल कानून आहे, केरु बची कोन थो सघे। हर इंसान दुनिया के अंदर हे आज़माइश के अंदर आए, इम्तिहान के अंदर आए। हे दुनिया दारुल इम्तिहान आए। अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। अल्लाह ताला फरमाए, माण्हुनि जो ही कहिड़ो गुमान आहे, कहिड़ो ख़्याल आहे त उन्हनि चयो त असां ईमान आंदो, कलमो पढ़ियो, उन्हनि खे छॾे ॾिनो वेंदो, जन्नत में दाख़िल थी वेंदा, जन्नत जा ठेकेदार बणी वेंदा। वहुम ला युफ्तनून, उन्हनि खे आज़माइश, उन्हनि जी आज़माइश कोन थींदी, उन्हनि जो इम्तिहान कोन वरितो वेंदो। जिन जी इहा सोच आहे या उन्हनि जी ग़लति सोच आहे, ग़लति ख़्याल आहे, ग़लति फ़िक्र आहे, बल्कि अल्लाह ताला जो तरीक़ो छा आहे, अल्लाह जी सुन्नत छा आहे। वलक़द फ़तन्नल लज़ीना मिन क़ब्लिहिम, हिननि खां अॻु में बि जिन ईमान जी दावा कई, उन्हनि जे ईमान के अल्लाह तबारक व तआला झंझोड़े करे आज़मायो, ताकि अल्लाह ॾिसे ईमान जी दावा में सच्चो केरु आहे ऐं कूड़ो केरु आहे। हे आज़माइश ऐं इम्तिहान मां अंबिया गुज़रनि था, मोमिन भी गुज़रनि था, मुसलमान हर इंसान के इन आज़माइश मां गुज़रणो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते आज़माइशूं आहियूं न। इज़ब्तला इब्राहिम रब्बुहु बिकलिमातिन फ़अतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। अल्लाह तबारक व तआला फरमाए त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला चंद ॻाल्हियुनि में आज़मायो, चंद ॻाल्हियुनि में आज़माइश जी भट्टी में दाख़िल कयो ऐं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम आज़माइश जी भट्टी मां कामयाब निकितो। पोइ अल्लाह ताला एज़ाज़ ॾिनो, इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, पूरी इंसानियत की इमामत मूं तोखे अता कई आहे आज़माइश का बाद। अल्लाह ताला फरमाए, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तोखे रसूल बनायो आहे ताकि तुझी आज़माइश करियां। आज़माइश थींदे, इम्तिहान थींदो, जॾहिं तूं नबूवत जो पैगाम खणी करे दुनिया वारनि जे साम्हूं पेश थींदे, उन्हनि जे साम्हूं रखंदे त माण्हू तुंहिंजे ॻिचीअ जे अंदरि गुलनि जा हार कोन विझंदा, बल्कि तकलीफ़ूं ॾींदा ऐं परेशान कंदा। वाक़ई थियो बि ईअं।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आज़माइश सब का सख्त थी है। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान किया है, जेके सादिक चवण वारा, सचो चवण वारा, जेके पंहिंजो फैसलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कराइण वारा, कज़ाब चवण लगा, कूड़ो चवण लगा, गिचीअ में रस्सी विझी करे घुटा ॾियण लगा, बैतुल्लाह के अंदर सजदे जी हालत के अंदर उठ जो ओझरियूं खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा विझण लगा, धमकियों ॾियण लगा। अबू तालिब के धमकियों ॾिनऊं। अबू तालिब के धमकियुनि जो असर थियो। अबू तालिब पंहिंजे भाईटे खे चयो त भाईटिया मूं तुंहिंजो साथ ॾिनो, पर हाणे एतिरो बोझ न विझ जो आऊं खणी न सघां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे जा इहे लफ़्ज़ ॿुधी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां पाणी अची वियो। सोचण लगा त शायद दुनिया के अंदर अकेलो चाचो हिमायती हो, शायद अज वो भी थकी चुको है। लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो? तारीख़ी अल्फाज जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौके ते चया, चवण लगा, पाण फरमायो त ए चाचा, ये कुरैश जा माण्हू साॼे हथ ते सिज रखनि, खाॿे हथ ते चंड रखी चवनि त हिन दीन के छॾे ॾे, ऐं दीन के छॾण वारो कोन आहे। अब्दुर्रहमान केलानी पंहिंजो किताब लिखियो आहे हिकिड़ो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र सबात के पैकर आज़म, सब्र सबात के पैकर आज़म मोहम्मद रसूलुल्लाह। उन जे अंदर उन वाक़िया लिखिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 23 साल अरसे के अंदर 17 कातिलाना हमला कया विया आहिनि। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 23 साल अरसे के अंदर 17 कातिलाना हमला। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला फरमाया तो के को रसूल बनाए करे मोकिलिया ताकि तुझे आजमाइश करिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता आजमाइश में कामयाब निकता। इन तकलीफुन के अंदर तकलीफों बर्दाश्त करे दीन पहुंचाए जा। अगते अल्लाह छा फरमाया? अल्लाह फरमाया था अब तालिया बेका तुझे जरिए हिनन के आजमाइंदुसि, तुझे जरिए हिनन की आजमाइश थींदी, तुझी उम्मत पूरी इंसानियत की आजमाइश थींदी। हाँ, दीन खणी करे तू उन्हनि वटि पहुचंदे, पैगाम मुंहिंजो हूंदो न, निमाइंदो त तू मुंहिंजो आहीं न, रसूल मूं बनाए करे मोकिलियो आहे न। हाणे आज़माइश ऐं इम्तिहान थींदो त रसूल के मञनि था या कोन था मञनि। हिकिड़े पासे रसूल जी ॻाल्हि आहे, हदीस आहे, ॿिए पासे दिल जी तमन्ना आहे, हिकिड़े पासे सुन्नत आहे, ॿिए पासे खानदानी रस्म रवाज आहे, हिकिड़े पासे हदीस आहे, ॿिए पासे इमाम आहे, हिकिड़े पासे हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, ॿिए पासे मुर्शिद ऐं पीर आहे, हिकिड़े पासे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, बाक़ी दुनिया ॿिए पासे आहे। इम्तिहान त मुजाबा आहे न। हाणे कंहिंखे क़बूल थो करे। ईमान ऐं मोमिन जी अलामत इहा आहे, पूरी इंसानियत हिकिड़े पासे हुजे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए पासे हुजे त मोमिन पूरी इंसानियत खे ठुकराए सघे थो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन थो ठुकराए सघे। इन्हनि जो आज़माइश थींदे। सही मुस्लिम की रिवायत हले पई, अल्लाह तबारक व तआला फरमायो व अनज़लतु अलैका किताबन, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तोखे हिकिड़ो किताब ॾींदुसि, किताब लम यग़सिलहुल माउ, उनके पानी धोई साफ करे कोन सघंदो, पानी ख़त्म करे कोन सघंदो। कागज़ जो मोहताज ही कुरान कोने, महफूज किताब तो के अता कंदुसि, जंहिंजे अंदर केर तब्दीली नथो करे सघे, ज़रे बराबर को तब्दीली नथो करे सघे, अहिड़ो किताब तो के अता कंदुसि। ऐं वाक़ई कुरान मजीद के अंदर ज़रे बराबर हेसी ताईं तब्दीली कोने थी।
जहिड़े नमूने सां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो उन्ही अंदाज में असां वटि मौजूद आहे। क़ुरान बयक वक्त नाज़िल कोन्हे थियो, हिस्सनि हिस्सनि में नाज़िल थियो आहे, मुख़्तलिफ़ मौक़नि ते नाज़िल थियो आहे। 40 साल की उम्र में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिली, 13 साल मक्के में रहा, हिजरत करे मदीने में आया, 10 साल मदीने में रहा। इन 23 सालन के अरसे में मुख्तसर थोरो थोरो थी करे क़ुरान नाज़िल थियो आहे। जॾहिं क़ुरान नाज़िल थींदो, का सूरत, का आयत, कातिबीन वही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ सहाबा हुआ जेके वही की किताबत कंदा हुआ, उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराए करे लिखराइंदो, ही सूरत फलानी सूरत का बाद, ही आयत फलानी सूरत में फलानी आयत का बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरतीब में ॾियारींदा वेंदा हुआ, लिखराइंदा वेंदा हुआ। लेकिन जेको क़ुरान लिखबो हो खजीअ जे छड़ियनि ते, चमड़े जे टुकड़नि ते ऐं कागज़नि ते, क़ुरान थोरो बिखरियल हो। यादि त हो केतिरा ई साहबा यादि हाफ़िज़ हुआ। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर जे अंदर ज़ैद बिन साबित हिकिड़ो कारनामो कयो, क़ुरान के दफ़्तरनि जे अंदर बंदि कयईं। चवे तो मूंखे क़ुरान यादि हूंदो, क़ुरान पूरो यादि, कातिबे वही क़ुरान पूरो लिखियल भी आहे, पर कोई बि क़ुरान जी आयत तेसी ताईं आऊं उन नुस्खे जे अंदर लिखंदो जेसीं ताईं 2 साहबा शाहिदी न ॾियनि। अहिड़े नमूने सां क़ुरान 2 दफ़्तरनि जे अंदर हुन महफ़ूज़ कयो। इहो क़ुरान जो नुस्ख़ो अबू बकर सिद्दीक़ खां बाद उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि रहियो। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां बाद क़ुरान जो इहो नुस्ख़ो उम्मुल मुमिनीन हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि रहियो। ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला जे दौर जे अंदर जरा क़िराअत जे मसले में कुछ इख्तिलाफ़ थियो, पोइ उस्मान रज़ी अल्लाह ताला उहो क़ुरान जो नुस्ख़ो घुराए करे उन तां नक़ल लिखराए करे पूरी रियासत के अंदर, इस्लामी रियासत के अंदर तक़सीम कया। ऐं उहो नुस्ख़ो जेको आहे उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि रहियो। जॾहिं बाग़िन हमलो कयो, उस्मान रज़ी अल्लाह ताला ते कातिलाना हमलो कयो, धक लॻो, धक सां रत जा फुड़ा उन जे जिस्म मथे मुबारक मां निकिता। क़ुरान जो उहो नुस्ख़ो खुलियल हो जंहिं तिलावत करे रहियो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु। क़ुरान जे जेको खुलियल सुफ़ो हो, उस्मान रज़ी अल्लाह ताला जे रत जा फुड़ा क़ुरान जे हिन आयत ते किरिया, फसयकफ़ीकहुमुल्लाह, अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ काफ़ी थी वेंदो, उन्हनि खां काफ़ी थी वेंदो। अल्लाहु अकबर। क़ुरान जो उहो नुस्ख़ो अॼु बि ताशकंद जे म्यूज़ियम जे अंदर मौजूदु आहे। क़ुरान जो उहो नुस्ख़ो उतां ई खणो ऐं जान मोहम्मद कलोई जे हिन मस्जिद मां क़ुरान जो नुस्ख़ो खोले करे भेटे करे ॾिसो, ज़रे बराबर उन्हनि जे अंदर को बि तग़य्युर तव्हांखे ॾिसण में कोन ईंदो। अल्लाह तबारक व तआला ही एहसान, ॿियो एहसान क़ुरान नाज़िल करे हिन उम्मत ते ऐं मुसलमाननि ते ख़ासि तौर ते हीउ एहसान कयो आहे। ऐं हीउ क़ुरान आहे जंहिंजे अंदर मुसलमाननि जे उरूज ऐं ज़वाल जो ज़िक्र आहे। उरूज ऐं ज़वाल जो नुस्ख़ो राज़ इन किताब जे अंदर मौजूद आहे। इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामन व यज़उ बिहा आख़रीन। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त बेशक अल्लाह तबारक व तआला हिन किताब क़ुरान जे ज़रिए कुछ क़ौमुनि खे बुलंद करे थो, ऐं जेका क़ौम क़ुरान खे छॾे ॾे ज़लील करे थो अल्लाह ताला उन क़ौम खे ज़िल्लतूं, पस्तियूं, ख़्वारियूं उन क़ौम जो मुक़द्दर बणिजी वञनि थियूं। हे किताब क़ुरान मजीद ही एहसान कयो रमज़ान मुबारक के महीने में अल्लाह ताला।
क्यों एहसान अल्लाह तबारक व तआला हिन मुबारक महीने के अंदर मुसलमानों ते खास तौर ते कयो जंगे बदर। जंगे बदर केड़े महीने में थई? रमजान मुबारक के महीने के अंदर जंगे बदर, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला यौमुल फुरकान सॼो आहे। यौमुल फुरकान हक़ ऐं बातिल जे विच में तफ़रीक़ करण वारो ॾींहुं, हक़ ऐं बातिल के अलग अलग जंगे बदर। एक पासे 313 आहिनि, ॿिए पासे 1000 आहे। एक पासे अहिड़ा कमज़ोर आहिनि जिन वटि तलवार बि कोन्हे, खजी जूं छड़ियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पकड़ाए छॾियूं आहिनि। तीर आहिनि त तलवारूं कोन्हे, तलवार आहे त तीर कोन्हे, नेज़ा भाला कुझु बि त कोन्हे न। 313 मुक़ाबले में 1000 जो लश्कर, जोधा जवान असले सां लेस बंदी करे आया आहिनि त हाणे मुसलमाननि खे सफ़े हस्ती सां ख़तम कयो वञे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं त इफ़्तारियूं करियूं था, सहरियुनि जा मज़ा, सहरी में माल खाऊं था, इफ़्तारियुनि ते फ्रूट ते झगड़ा था करियूं, विड़ूं था हिकिड़े प्लेट ते। लेकिन ही भी रमज़ान मुबारक जो महीनो हो, हिकिड़े पासे 313 ॿिए पासे 1000 जो लश्कर आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह इन रमज़ान मुबारक के महीने के अंदर सजदे के अंदर किरियल आहे। अल्लाह के सॾे पियो त या अल्लाह, ही कमज़ोर मुसलमान जेकर अॼु तबाह थी विया त पोइ तुंहिंजो नालो ऐं इबादत करण वारो दुनिया के अंदर बाक़ी कोन रहंदो। अल्लाह के सॾीनि पिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ाबलो थियो आहे रमज़ान मुबारक के महीने के अंदर। मुसलमान 313 1000 जो लश्कर मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबलो थियो त नतीजो अजीब निकितो। दुनिया हैरान आहे। 313 फाते बणिजी विया, 1000 जो लश्कर शिकस्त खाई वियो। 313 70 के कत्ल कयो, 313 70 के कैदी बनायो। वड़ा वड़ा जेके कुफार जा सरदार अबू जहल, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो फिरऔन हाज़िहिल उम्मत, हिन उम्मत जो फिरऔन आहे, नंढड़नि ॿारनि जे हथां क़त्ल थी वियो। हे एहसान कयो अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जे महीने जे अंदर, ऐं सबक ॾिनो पूरी दुनिया जे इंसाननि खे क़यामत ताईं। कमज़ोरी आहे, मायूस न थियो, मायूस थियण जी का ज़रूरत कोन्हे। असांजी कमज़ोरी के ताक़त में तब्दील करण वारी कुव्वत ऐं ताक़त अल्लाह जी ज़ात आहे, उहा मौजूद आहे, उहा हय्युल क़य्यूम आहे। उन ते कॾहिं त ज़वाल कोन थो अचे। हींअर बि हालात तमामु नाज़ुक आहिनि। हिकिड़े पासे अमरीकी बहरी ॿेड़ो समुंड जे अंदरि आहे। अफगानिस्तान की सरहद ते कुछ जेको आहे साज़िशनि जे तहत इहो बॉर्डर को पाकिस्तान जो गैर महफूज़ बनायो वियो आहे। ईरान ते बि अमरीका, भारत ऐं इसराइल साज़िश के तहत उन ते हमलो करे छॾियो आहे। असल मकसद पाकिस्तान के खिलाफ घेरे के तंग करणु आहे। लेकिन हालात कहिड़ा भी हुजन, लेकिन असां बदर में सबक वठंदासीं इंशाअल्लाह। बदर जे अल्लाह बदर में 313 की मदद कई, 313 माण्हुनि की मदद कई, मुसलमान मोमिन ऐं सहाबन की मदद कई। असां के उन रब ते यकीन आहे। वो रब रहमान पाकिस्तान के मुसलमानन के बेयारो मददगार कौन कंदो। ये लश्कर शिकस्त खाई करे नाकाम नामुराद बंदी करे इंशाअल्लाह वापस शिकस्त खाई करे वेंदा। तही टियों इनाम जेको रमज़ान मुबारक के महीने के अंदर अल्लाह ताला मुसलमानन ते कयो, बदर जो कयो। बदर रमज़ान मुबारक के महीने में थी आहे। चौथो इनाम जेको अल्लाह तबारक व तआला मुसलमानन के मथा कयो आहे, वो है फतह मक्का। मक्का की फतह केड़े महीने में थी? रमज़ान मुबारक के महीने के अंदर।
बदर कमज़ोरी हुई, अल्लाह कुव्वत ॾिने। हाणे मक्का, जंहिं मक्का मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे अंधेरे में अखियुनि मां पाणी वहाईंदो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता हुआ, हिजरत कई हुई। 8 सालनि खां बाद हिजरत जे 8 हिजरी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खे फतह कयो। मुस्तदरक हाकिम जी रिवायत है, दाखल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मक्का यौमल फतह व ज़क़लुहु अला रहलिही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतह मक्का वारे ॾींहुं मक्का में दाख़िल थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ ॼाड़ी मुबारक उठ जे पाखड़े के ईअं लॻल हुई, गर्दन झुकियल हुई, मुतख़शिया आजिज़ी ऐं इंकिसारी सां। अल्लाहु अकबर, 10,000 जो लश्कर आहे, मक्के में दाख़िल थियण वारो फातिह आहे। जाबिर, दुनिया जा फातिह तव्हां ॾिठा हूंदा, जिन मुल्कनि जा मुल्क फतह कया हूंदा, लेकिन उन्हनि अल्लाह जी ज़मीन ते ज़ुल्म कया हूंदा। ॿारनि खे यतीम बनायो हूंदो, औरतुनि खे बेवा कयो हूंदो, आबाद वस्तियूं ऐं ॻोठ उन्हनि वेरान कया हूंदा हुआ। लेकिन ही मुहम्मद रसूलुल्लाह दुनिया जो फातिह आहे, मक्के में दाख़िल थी रहियो आहे आजिज़ी ऐं इंकिसारी सां। मक्के वारा मौजूद आहिनि, जिन पत्थर आया मक्के वारा मौजूद आहिनि, जिन मक्के में मां हिजरत ते मजबूर करे छॾियो। पाक मां ॾियो ख़बर तव्हां सां छा थियण वारो आहे, तव्हांजो गुमान मुंहिंजे बारे में छा आहे। चवण लॻा तूं शरीफ़ आहीं, शरीफ़ जो औलाद ऐं ख़ानदान आहीं, इज़तदार आहीं, तव्हां सुठे जी उमेद आहे। पाक फरमाया, आउं उहे लफ़्ज़ चवां थो जेके यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि जे लाइ चया हुआ, ला तसरीब अलैकुमुल यौम, तव्हां ते अॼु का बि मयार कोन्हे। सभिनी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज़ाद बनाए छॾियो, करे छॾियो। त ही फतह मक्का रमज़ान में ही एहसान कयईं, इन में सबक छॾियईं, कुव्वत मिले, ताक़त मिले। मदहोश न थीजो, तकब्बुर में न अचिजो, वॾाई न कजो। पैसो मिले, इख्तियार मिले, आजिज़ी इख्तियार कजो। ये 4 एहसान अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि कया। एहसान त इलाही आहिनि, ख़ुदि रोज़ा आहिनि, जीअं तव्हां मूंखां अॻु में ॿुधो, बख़्शिश जो हिकिड़ो सबबु आहे। असीं इन्हनि एहसाननि जो क़दुरु करियूं, शुक्र करियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, क़ुरान जी तिलावत ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी, बदर, कमज़ोरी में मायूस न थियण, फतह मक्का, ताक़त में मगरूर ऐं तकब्बुर में न अचण। ये रमज़ान मुबारक जो पैगाम आहे, रोज़नि जो पैगाम आहे। अल्लाह तबारक व तआला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।